पाकिस्तान शोबिज़ इंडस्ट्री जी उभरंदड़ अदाकारा हिरा सूमरो इंकशाफ़ कयो आहे त संदसि वालिद सालनि खां साणसि कावड़ियल आहे। ताज़ो हिरा सूमरो हिक निजी टीवी जे शो में शिरकत कई। इन दौरान हुन हिक सवाल जे जवाब में पंहिंजी ज़िंदगीअ जो सभ खां वॾो सच ॿुधाए छॾियो। संदसि चवणु हो त मूंखे नंढपिण खां ई अदाकारीअ जो शौक़ु हो, पर जॾहिं बि वालिद खां इजाज़त वठंदी हुयसि त हू इजाज़त न ॾींदो हो ऐं चवंदो हो त शादीअ खां पोइ जेका दिलि चवे करे वठिजांइ। इहो ई सबबु आहे त मां जल्दी शादी करे वरिती ऐं वालिद खां लिकी मॉडलिंग करणु शुरू करे छॾी। अदाकारा मूजिबि पोइ ईअं थियो त हिकु ॾींहुं वालिद मुंहिंजी तस्वीर अदाकार फवाद खान सां गॾु वॾे बिलबोर्ड ते ॾिसी वरिती, पर मूंखे सुञाणे न सघियो त इहा मां आहियां। पर पोइ इहा हक़ीक़त आहे, अॼु बि अदाकारी जे करे मुंहिंजो वालिद मूंसां कावड़ियल आहे। इन खां सवाइ संदसि चवणु हो त हिकु भेरे मां पंजाब जे शहर लाहौर में रोड ते लॻल पंहिंजे ई बिलबोर्ड जे हेठां बीही रहियसि त जीअं कोई मूंखे सुञाणे वठे, पर अफ़सोस जो कंहिं बि मूंखे न सुञातो। हिरा सूमरो मशहूर ड्रामे तेरे बिन में अदाकार विहाज अली जी भेण जे रूप में नज़र आई हुई।